मेड़ मां ख़बर ॾींदा हलूं त मेड़ इंतज़ामिया जी बेध्यानी जे करे अवाम सख़्त परेशान। जीअं त म्यूनिसिपल मार्केट कमेटी अमले जे आशीर्वाद सां मेड़ टावर चौक समेत रेशम गली ककोल किनारो ऐं शहर अंदर दाख़िल थींदड़ लिंक रोडन ऐं मुख़्तलिफ़ कारोबारी मर्कज़न वटि हद तकलियूं वधी वयूं। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहड़ मां अब्दुल रसूल। जी अब्दुल रसूल, वधीक तफ़सील सां आगाह कजो। जी, मेहर तालके जे शहर मेहर में हद दख़िलनि जो आज़ार घटिजी न सघियो। जॾहिं त तव्हांखे असीं ॿुधाईंदा हलूं त मेहर जे शहर जा कारोबारी मर्कज़ जॾहिं त काछे ऐं कच्चे जे हिसाब सां हिते शहरी ख़रीदारी करण जे लाइ ईंदा आहिनि। उन सबब जे करे हिते इंतिज़ामिया जी नाअहली ऐं बेध्यानी सबबि हिते हिकु त रोज़ वाक़िया अहिड़ा हादसा मामूल बणियल रहिया आहिनि। उन खां पोइ तव्हांखे असां इहो ॿुधाईंदा हलूं त हिते रेड़ी गाॾा ऐं वेन स्टॉप ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सो रस्तनि सां गैर क़ानूनी समोसनि पकोड़नि जा दुकान ऐं उन खां बाद इस्पतालुनि अॻियां गैर क़ानूनी पार्किंग, उन जे सबब जे करे शहरी सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। शहरनि तोड़े सियासी समाज जी अॻुवाननि आला अख़्तियारनि ऐं DC दादू AC मेहर खां पिणु इहो मुतालबो कयो आहे त मेहर शहर जी वधंदड़ आबादी खे नज़र में रखंदे हिते को बि अहिड़ो जेको आहे प्लान मतिलबु न रहियो आहे, न को ट्रैफिक जो को निज़ाम आहे, न वरी गाड़ी का शइ आहे। शहरनि परज़ोर अपील कंदे आला अख़्तियारनि खे सां इहा ई मतिलबु हिकिड़ी घुर कई आहे त हितां गैर क़ानूनी स्टाफ जेके ॿाहिरि शिफ्ट कया वञनि। ऐं जॾहिं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त मार्केट कमेटी जी ज़मीन नादरा लॻ बाईपास वटि मौजूदु आहे, मगर मार्केट कमेटी हितां शहर मां उगाड़ी करे ऐं जेको आहे शहरनि खे तकलीफ़ ॾेई रही आहे। शहरनि पिणु इहो बि माना जेको आहे सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयो आहे त हिते जेको आहे पंहिंजो मार्केट कमेटी जे हिसाब सां मतिलबु जेको आहे मंडी तामीर कराए ॾिनी वञे। जी, वॾी महिरबानी तफ़सीलुनि सां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।